अॼु पूरी दुनिया में पोरियतनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। पोरियत जेके पथर कुटे ऐं लोह खे चिॿो करे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो रोज़गार कनि था ऐं सरमाएदार खे सरमाएदार कनि था। हिन जदीद दौर में बि पोरियत तबिको ॿिनि वक़्तनि जे मानी गभे लाइ परेशान आहे। वफ़ाक़ी तौर सूबाई सरकार पोरियतनि जी बहितर भलाई ऐं बहबूद लाइ वॾियूं वॾियूं दवाऊं करे रहियूं आहिनि, पर पोरियत तबिको अॼु बि ॾेवालपणे जो शिकार आहे। मज़दूर कमाए थो, सरमाएदार उनखे खाए थो। ज़ुल्म आहे मज़दूरनि सां। बाक़ी हिन गवर्नमेंट में अलाह ख़ैर करे, बाक़ी ॿियो कहिड़ो हाल थींदो। मज़दूरी जेका चऊं था की ज़मीनदार खे या की वापारी खे चऊं था मज़दूरी वधायो, त मज़दूरी वधाइण जो असां ज़ुल्म आहे। असां नोटिस बि ॾिना हुआ, पर्ची बि ॾिनियूं, तंहिं हूंदे बि मज़दूरी असांजी गरीबनि जी वधी कोन्हे। हुकूमत खे पॉलिसियूं ठाहिणु खपनि पंहिंजी गवर्नमेंट लेवल ते ऐं पंहिंजी प्राइवेट सेक्टरनि जी लेवल ते, ताकी मज़दूरनि जो जेको जाइज़ हक़ जेतिरो हुननि जो थिए थो 10 खां 15 हज़ार जे विच में हुननि जो पघार हर चाहे प्राइवेट आहे चाहे किथे के इदारो आहे उनखे मुक़ररु करणु। संदुनि चवणु आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई सरकार पोरियतनि जी तनख़्वाह घटि में घटि 15,000 खां 20,000 मुक़ररु कई वञे ऐं लेबर क़वानीन ते अमल दरामद कंदे पोरियतनि लाइ लेबर कॉलोनियूं क़ाइमु कयूं वञनि। कैमरामैन मोहम्मद अली शेख सां गॾु आगा जानिब, सिंध टीवी न्यूज़, शेख बिरकियो।